नाज़रीन, तेज़ न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। जोई मां ख़बर शामिल कयूं था। इस्माइल पीरज़ादे जी रिपोर्ट मूजिब कारी मोरी जी तामीरात ऐं ज़रई पाणी जी हासिलात लाइ TLP आबादगारनि समेत मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमनि जे अॻुवाननि मौलाना गुलाम मुस्तफ़ा रिज़वी, इमाम अली रुस्तमानी, मेहर गारी, गुलाम कादर लिगारी, गुलशेर रिंद ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे जोई नाके अॻियां मेन रोड ते धरणो हुयो। उन मौक़े ते आबादगारनि ऐं TLP जे अॻुवाननि चयो त हुकुमराननि जी नाअहली ऐं करप्शन सबबि इरीगेशन इदारो मुकमल नाकारा बणिजी वियो आहे। ऑफिसनि खे सालनि खां ताला लॻी विया आहिनि। 2022 जी ॿोॾि दौरान हुकुमराननि ऐं पाणी चोर ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि हथ वठी कारी मोरी खे मुकमल तबाह करे छॾियो आहे, जंहिं सबबि जोई में ॾुकार वारी सूरत हाल वधंदी पई वञे। हुननि चयो त आबादी न थियण करे नंढा खातेदार फाका खाशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हाणे इंसान सां गॾु पखी, जानवर, चौपायो माल बि उञ मरी रहियो आहे। मुज़ाहिरीन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त कारी मोरी खे इमरजेंसी बुनियादुनि ते तइमीर कराए जोई ब्रांच जी पुछड़ी जी शाख़नि में ज़रई पाणी जी छोड़ कई वञे त जीअं वक़्त सिर पोखाई कई वञे।